अस्सलामुअलैकुम दोस्तों। ड्रामा सीरियल मोहब्बतन जो बाग़ जेको स्टार्ट थियण वारो आहे उन्हीअ जे बारे में तव्हांखे तफ़सील ॾींदा हलूं। त इन ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां असां जेकॾहिं असांजे चैनल ते नवां त ज़मीर जमाल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। दोस्तों ड्रामा सीरियल मोहब्बतन जो बाग़ जेको अनक़रीब स्टार्ट थियण वारो आहे उनखे ॾिसण न विसारींदा, जेको 1 तारीख़ 1 जनवरी 2024 में स्टार्ट कयो वेंदो ऐं जंहिंमें पिणु वॾा वॾा अदाकार भी हूंदा। उन्हीअ में पिणु असद कुरैशी बि कमु कयो वेंदो ऐं उन्हीअ में असद कुरैशी जो अहम किरदारु आहे ऐं उन्हीअ में निसार शाह बि शामिल आहे। उन्हीअ में वॾा वॾा अदाकार ॿिया बि आहिनि ऐं के दोस्त चई रहिया आहिनि त अब्बास गुल हाणे ड्रामनि में छो नथो अचे ऐं उनखे कहिड़ो मसइलो आहे ऐं उनजो मसइलो छा आहे। अब्बास गुल जो मसइलो अॼु तव्हांखे इन ई ड्रामे में ॿुधाईंदासीं, इन ई वीडियो में ॿुधाईंदासीं। अब्बास गुल हिन ड्रामे में अची वेंदो। मोहब्बतन जो बाग़ तव्हां ॾिसणु न विसारींदा ऐं पिणु हिन में अब्बास गुल बि कमु कयो वेंदो ऐं अब्बास गुल जो इन में अहम किरदारु आहे जंहिंमें तव्हांखे ॾिसण में मज़ो ईंदो। ही ज़िंदगी खां बि बहितर ड्रामो आहे जंहिंखे ॾिसणु न विसारींदा। उन्ही करे वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कंदा।